नाज़रीन, जियां त अवां चङी तरह बाख़बर आहियो त द मीर टीवी अवां सां अदब, तारीख़, समाजात, मज़हब ऐं ॿियनि मौज़ूअनि ते दिलचस्प मालूमात शेयर कंदी रहंदी आहे। अॼु खणी आई आहे अवां वटि सिंध अंदरि मज़हबी रवादारी सहप जी अमीन तौरु पूरे मुल्क में सुञाती वेंदड़ दरगाह गौसिया राणीपुर जे ईद जे मौक़नि जूं रसूमात। ईद उल-अज़हा पंहिंजी पुॼाणी ते पहुती, जंहिंजी शुरूआति ईद नमाज़ जी अदायगीअ सां मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थी गुज़रियूं। सिंध अंदरि मज़हबी दरगाहनि ते गादी नशीननि जूं पंहिंजियूं दिलचस्प रीतूं रस्मूं सदियुनि खां हलंदियूं अचनि थियूं। ख़ैर जी अहम दरगाह गौसिया राणीपुर पुर अहिड़ी रवायत जी अमीन रही आहे। गादी नशीन क़दीमी ख़ानदानी पग ऐं जिबो पाईंदो आहे। मुरीद संदसि हावील ॿार जथनि जे सूरत में इंतज़ारु कंदा आहिनि। गादी नशीन खे दरवाज़े ताईं डोलीअ में चाढ़े दरगाह ते आंदो वेंदो आहे। रस्ते में भेज दस्तगीर, अलमदद या गौसे आज़म दस्तगीर ऐं मुर्शिद शान जा नारा लॻाईंदा नचंदा कुॾंदा ईंदा आहिनि। पूरे रस्ते में ईद जो समां हूंदो आहे ऐं मुर्शिद सां गॾु संदसि ख़ानदान जा अहम माण्हू पिणु गॾु हूंदा आहिनि, जेके पिणु नारा लॻाईंदा दरगाह ते ईंदा आहिनि। उनखां पोइ उते बाज़ाब्ता तौर ते ईद जी नमाज़ जी अदायगी कई वेंदी आहे ऐं उनखां पोइ ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। अल्लाहु अकबर। रहीम